बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़ा नमाज़ूं ही पिण चङो कम उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां पसिजे पिरीअ खे। जावेद चना जाखोड़ी किरदार, हिकु खाहोड़ी किरदार, नौजवान समाजी कारकुन पुरजोश जेको ग़रीब जो दर्द सम्झे थो, मज़लूम जी दर्द सम्झे थो ऐं ॾुखोयल माण्हुनि जे सूरनि खां वाक़ुफ़ु आहे। ऐं हिन ख़ासि तौर ते जेको हीउ इलाइक़ो आहे असांजो गाजीख्वाड़, जंहिंजे लाइ मां अक्सर चवंदो आहियां त न बलूचिस्तान में आहे, न पाकिस्तान में आहे, न सिंध में आहे। बलूचिस्तान में हुजे हा त उते सरदार पंहिंजी रैयत पंहिंजे राज जे लाइ वॾा भरझलू आहिनि, वार करण वारा आहिनि, मदद करण वारा, इंसाफ़ करण वारा। राज जो माण्हू जेको ईंदो उनजी मदद कंदा, फ़ैसिलो कंदा ऐं फ़ैसिले खां पोइ जेकी लिखत ॾींदा त उनखे को बि ॿियो पुलिस में या किथे सरदार वटि चैलेंज नथो करे सघे। पुलिस खां उन्हनि खे तहफ़ुज़ आहे, ॾोहारनि खां तहफ़ुज़ आहे, फुरूं धाड़ा उते कोन्हनि, चोरियूं कोन्हनि कि थी वञे त सरदार उन्हनि जो तहफ़ुज़ लाइ वेठो आहे। पर असां गाजीख्वाड़ वारा बलूचिस्तान में बि न आहियूं, वरी ईअं सम्झो त पाकिस्तान में बि न आहियूं, सिंध में बि न आहियूं। हेॾो पोइते पयल ॾुतड़ियल इलाइक़ो, माना न असांजो को MNA आहे, न को MP आहे, न को DC आहे, न को SP आहे, न को असांजी का सरकार आहे। सो हिते तमामु घणे पूरो इलाइक़ो ऐं वरी जेकॾहिं ओलह जे पासे खां गाजीख्वाड़ खां ओलह ताईं शाह गोदड़े ताईं जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि में तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि, ख़ासि तौर ते सिहत जे हवाले सां। इस्पतालूं कोन्हनि, डॉक्टर कोन्हनि, इलाजु कोन्हनि, जो माण्हू डिॼनि था। डॉक्टर चवंदा हेॾा असां न वेंदासीं, पर पोइ हिते पियल इलाइक़ो आहे, हेॾा ॾोहारी आहिनि, धाड़ियल आहिनि। सो इलाज जे हवाले सां वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, इलाजु महांगो बि थी वियो। ऐं जेके लाड़काणे ताईं हितां कार वञे त बि 6000 रुपया किरायो आहे, उते 1200 रुपया डॉक्टर जी फीस आहे। लेबॉर्ट्री एक्सरे जूं टेस्टूं अलॻि आहिनि, दवाऊं अलॻि आहिनि। 10,000 जी दवा हिकु महीने जी डॉक्टर लिखी ॾिए थो। इहो आम माण्हू जे वस खां मथे आहे। पर जावेद चना हिते ग़रीब मज़ूर आहिनि, जेके हारी आहिनि, पोरियत माण्हू आहिनि, बीमार आहिनि, उन्हनि जी वस आहार पोस्टूं पंहिंजे रखे थो। ऐं हिकु फाउंडेशन उनजी जेकी आहे, उन जेकी NGO तंज़ीम आहे, बजट करे कुझु बासर जेके मुखियल हज़रात उनजी मदद कनि था, उन्हनि जी इलाजु मुफ़्त थिए थो इस्पतालुनि में, उन्हनि खे वठी वञे थो। पर अञा इन खां वधीक कम जी ज़रूरत आहे। हिन इलाइक़े में लेबॉर्ट्री जी सख़्तु ज़रूरत आहे, जो टेस्टूं वॾियूं महांगियूं आहिनि। 5000, 10,000, 50,000 ताईं बि टेस्टूं आहिनि, जेके लाड़काणे में महांगियूं उन्हनि खे पवंदियूं या कराची हैदराबाद में। पर हिन गाजीख्वाड़ में जेकॾहिं का लेबॉर्ट्री हिकिड़ी सुठो डॉक्टर हुजे ऐं सुठो हिते इंतज़ाम हुजे त काफ़ी माण्हुनि खे सहूलियतूं मिली सघनि थियूं टेस्ट जे हवाले सां। आम टेस्टूं, मलेरिया जी टेस्ट, बुखार जी टेस्ट या का हिते त थिए थी इस्पतालुनि में, पर वॾियूं टेस्टूं, महांगियूं टेस्टूं कोन थियूं थियनि ऐं उन जा इलाज कोन थियनि था। हिन हिकिड़ो प्रोजेक्ट जेको लेबॉर्ट्री जे हवाले सां शुरू कयो आहे, इहो तमामु ॾुखियो प्रोजेक्ट बि आहे, वॾो बि आहे। हालांकि हिन इलाइक़े में असां या ॿियनि दोस्तनि अवल कमु कया हुया, सभु मायूस थी सभु केरु हथु कढी वेही रहियो त बाबा इहो समाजी कमु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे असां जेके माण्हुनि जूं जेके गारियूं हाणे नथा सही सघूं हिन अची ॾाड़ीअ में, जो अञा माण्हू असांखे गारियूं ॾियनि, छो समाजी कमु करणु माना कारी हर ते पेर, लानतूं, मलामतूं, गारियूं, ताना तुनका, बाबा इहे पैसा था खाइनि, हिननि जो धंधो आहे, हिननि जूं ॻाल्हियूं मुहारियूं। हाणे इहे सभु ॻाल्हियूं सही असां या ॿिया माण्हू बसि करे वेही रहिया त भई हाणे वक़्तु कोन्हे जो असां माण्हुनि जो अञा गारियूं सहूं, कम बि कयूं ऐं गारियूं बि सहूं। पर जावेद वॾो हिकिड़ो मज़बूत माण्हू, हालांकि उनखे असां झलींदा आहियूं, शुरू में मां बि उनखे झलियो हो त इहो कमु न कर, पर ॾाढो मज़बूत माण्हू आहे ऐं इरादे जो अटल आहे ऐं हुन कमु शुरू कयो आहे मुखालफ़तुनि जे बावजूदि हर सुठे कम जी। हिते असां वटि पार्टियूं तव्हां घणियूं ॿुधियूं न, पर हिकिड़ी पार्टी आहे जेकी तमामु वॾी मज़बूत आहे, उन जा वर्कर तमामु घणा आहिनि, हर जाइ ते, हर होटल ते, हर दुकान ते। उन पार्टी जो नालो आहे कमु न करियो पार्टी। इहा पार्टी तमामु वॾी मज़बूत आहे। उनजो कमु इहो आहे त जेको बि तव्हां को चङो कमु कंदो, हो चवंदो इहो कमु न थींदो, उथंदे ई चवंदा इहो कमु ॾुखियो आहे, न थींदो। जो कंदो त उन्हनि जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा थी। इहा जेकी कमु न करियो पार्टी आहे, इहा ॾाढी मज़बूत आहे, हिन जा वर्कर बि ॾाढा मज़बूत आहिनि। इहे प्रोपेगेंडा फशरी, उहो असां जहिड़ा माण्हू जेके हसास आहिनि उहे नथा मुंहुं ॾेई सघनि, पर जावेद अञा ताईं मुंहुं ॾेई वेठो आहे, मज़बूत लॻो वेठो आहे। ऐं हे जेको कमु न खयो आहे लेबॉर्ट्री वारो पंहिंजे हथ में, इहो त तमामु वॾो ॾुखियो, हिकु ज़रे घटि मुंहिंजो त अंदाज़ो इहो आहे, इहो 1 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट आहे।
छो जो कमु रोज़ु रोज़ु कोन थींदो, हिकु महीनो उहो कमु थिए, उहे उनमें कमरा एतिरा ऑफिसूं हुजनि जो डॉक्टर अची वेहनि, लेबोरेटरी जो कमु थिए ऐं माण्हुनि जी सहूलियत थिए। हाणे हिते असां वटि मां तव्हांखे ॿुधायो न ओलह जे पासे शाह गोदड़े ताईं सभई ॻोठ आहिनि, पर उते कोई बि सिहत जूं तालीम जूं सहूलियतूं कोन्हनि। हेॾे भरिसां असांजो मेड़ आहे, वारा नसीराबाद में आहिनि, पर उते बि त साॻियो पैसनि वारो कमु आहे। लाड़काणो 50 किलोमीटर आहे, जो कार जेको आहे सो किरायो 6000 रुपया कार थी वठे। हाणे 6000 रुपया जो कार जो माण्हू मरीज़ भरे वञे, 1200 रुपया हुते डॉक्टर जी फीस, 10,000 रुपया महीने जी दवा, लेबोरेटरी जूं टेस्टूं, एक्सरे जूं, तमामु वॾो इहो ख़र्चु आहे। असांजे माण्हू जी जेकी वॾी आमदनी वञे ई दवाउनि ते थी, बीमारियुनि ते। बीमारियुनि दवाउनि में जेको आम माण्हू या अमीर माण्हू इहा अफोर्ड करे सघे थो, पर वॾो ख़र्चु दवाउनि ते आहे। दवाऊं ॾींहों ॾींहुं हुन जा अघ बि वधनि था, डॉक्टर जूं फ़ियूं बि वधनि थियूं, पर हेॾा जेके ॻोठनि में कम आहिनि उहे थियणु खपनि त माण्हुनि खे सहूलियत बि आहे। हाणे प्रोजेक्ट वॾो ॾुखियो आहे ऐं महांगो आहे, पर जेकर हुन में मुखियर हज़रात अमीर माण्हू ऐं सरहदी वारा हुनजी मदद कंदा, ख़ासि तौर ते जेके सऊदी अरब में रहनि था या कराची में, दुबई में, ॿिए हंधि, ज़ाहिर हितां जो माण्हू जेको 1000 रुपयो कमाए थो उहो घरु हलाईंदो या हिनखे उहो चंदो ॾींदो। सो 200-100 रुपया इहे दुकाननि वारा जेको हिन झोली फंड कयो हुयो, 50-100 वधि में थो ॾींदा आहिनि, वधीक त कोन था ॾेई सघनि। पर जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उहे हिन में जेकॾहिं हिसो वठनि त तमामु जल्दी इहे प्रोजेक्ट पूरो थी सघे थो, जेको पूरे इलाइक़े खे फ़ाइदो ॾेई सघे थो।